जेको तव्हां लैंग्वेज ते कमु कयो आहे, सिंधी लैंग्वेज ते इन्हनि जो कमु आहे, उन्हनि खे बि थोरो टच ॾींदासीं। पर अॼु थोरो थीम असीं पंहिंजे प्रोग्राम जी चेंज कयूं पिया। डॉक्टर मज़हर अली लुथियो साहिब जन खां असीं सभ खां पहिरीं मां इहो पुछणु चाहींदमि त तव्हांजी ज़िंदगी में हिन वक़्तु छा पियो थिए, कहिड़ी चेंजिंग आई आहे तव्हांजी ज़िंदगी में ऐं छो आई आहे? जेके ज़िंदगी आहे डायनामिक आहे जी, त ज़िंदगी उहा इन लाइ उन में चेंजिस ईंदियूं आहिनि। जंहिं ॾींहुं चेंजिस अचणु, तब्दीलियूं अचणु बंदि थियूं, उन ॾींहुं ज़िंदगी जो ख़ात्मो आहे, एंड आहे। त चेंजिस त ईंदियूं रहनि थियूं। उहो तव्हांजे जॉब जे हवाले सां जिथे बि तव्हां कमु कयो था उते अचनि थियूं, लाइफ में, घर में, दोस्तनि में, एजुकेशन में, ॼाण में, तालीम में, त इहे तब्दीलियूं ईंदियूं रहनि थियूं। हिन वक़्तु अॻे दफ़े जॾहिं पाण आयासीं त आउं चेयरमैन होम डिपार्टमेंट ऑफ IT ऐं CSU। हिन वक़्तु आउं अल्हम्दुलिल्लाह डीन थी वियो आहियां, डीन ऑफ फैकल्टी ऑफ कंप्यूटर साइंसिस एंड IT। त हिकु इहा ज़िम्मेवारी वधी। त जॾहिं असां प्रमोट थींदा आहियूं नेक्स्ट स्टेज ते त उहे डबल ते ज़िम्मेवारियूं अची वेंदियूं आहिनि। अॻु में उहो जेको डोमेन आहे उहो वधी वेंदो आहे। रिसर्च जे हवाले सां अॼुकल्ह मूं कुझु ॿिया नवां टॉपिक खयां आहिनि त सिंधी ॿोली खे असां आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे सिस्टम्स में जेके ॿियूं कुझु गैप आहिनि उन्हनि में असां कीअं अॻिते आणूं, ताकी जेके असां जनरेटिव AI जा मॉडल्स आहिनि उहे सिंधी ॿोली जे हर रुख खे सम्झनि। जीअं फॉर एग्ज़ाम्पल ChatGPT आहे, जेमिना आहे ऐं ॿिया इलाही मॉडल्स आहिनि। त उहे जेके सिंधी ॿोली में कुझु शयूं रहियल आहिनि जंहिंखे हू न पिया सम्झनि, त अॼुकल्ह आउं उन्हनि ते कमु पियो कयां। कोई रिसर्च हले पियो, रिव्यूअर आहियां इंटरनेशनल जर्नल्स जो, PhD थीसिस जो हिननि जो, उहो बेकम आहे। उन में बि इहो आहे त रोज़ु नवां टॉपिक अचनि था, त पंहिंजी बि सिख्या थिए थी ऐं उन ते जेको पाण रिव्यू था कयूं त उन्हनि इदारनि खे बि थोरो घणो फ़ाइदो पए पियो।